मेयर कराची के लिए हमारा उम्मीदवार होगा मुर्तजा वहाब सिद्दीकी। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के मेयर के लिए काशिफ शोरो हमने मेयर के लिए नॉमिनेट किया है अरसलान शेख। म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर खास के लिए मेयर जनाब अब्दुल रऊफ गौरी। बेनजीराबाद साहब के लिए मेयर के लिए हमने नॉमिनेट किया है काजी रशीद। इसमें आता है डिस्ट्रिक्ट लाड़काना में मेयर जो नॉमिनेट किया है वो किया हुआ है अनवर लोहर। मुर्तजा वहाब कराची जो मेयर है सलमान अब्दुल्ला मुराद। डिप्टी मेयर नामजद काशिफ शोरो हैदराबाद जो मेयर है सगीर कुरैशी। डिप्टी मेयर अरसलान इस्लाम शेख सखर जो मेयर है अरशद मुगल। डिप्टी मेयर जा उम्मीदवार लाड़काने में मोहम्मद अनवर लोहर मेयर असदुल्ला भुट्टो। डिप्टी मेयर नामजद अब्दुल रऊफ गौरी। मीरपुर खास जो मेयर जुनेद बुलंद। डिप्टी मेयर नामजद काजी रशीद शहीद बेनजीराबाद जो मेयर काजी रशीद। डिप्टी मेयर हूंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी 5 म्युनिसिपल कॉर्पोरेशन 22 ज़िले काउंसिल 158 टाउन कमेटियुनि टीएमसीज़ लाइ चेयरमैन वाइस चेयरमैन जे उम्मीदवारनि जो ऐलान करे छॾियो। सॼी सिंध में 5 औरतूं भी उम्मीदवार नामज़द। पहिरियों भेरो थरपारकर ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन लाइ औरत उम्मीदवार कुमला भीला के नामज़द कयो वियो। मिठी म्युनिसिपल कमेटी जी वाइस चेयरमैनी भी औरत सुमतरा मंजानी हवाले। कुमेल हैदर शाह सखर जिले काउंसिल जो चेयरमैन अख्तर अली बहर वाइस चेयरमैन नामजद। एजाज अहमद लगारे लाड़काने। मीर अनवर टालपुर मीरपुर खास बंगुल खान बहर घोटके। गुल मोहम्मद जखरानी कश्मीर। जुल्फकार कमारियो शिकारपुर जा चेयरमैन नामजद। शिराज शौकत राजबर खैरपुर हाजी कमरदीन गोपांग कंबर शदादपुर जो चेयरमैन। गुलाम मोहम्मद इसरार वाइस चेयरमैन नामजद। ताहिर खोसो जेकबाबाद। मीर पप्पू टालपुर टडेलयार। मखदूम अहमद जमान मटियारी। अब्दुल हमीद पंवर ठटे जो चेयरमैन नामजद। गुलाम मोहम्मद समेत जो थरपारकर जो चेयरमैन नामजद। सोहेल शोरो जिले काउंसिल जामशोरे जो चेयरमैन हूंदो। सैयद मोहम्मद शाह दादू जिले अली असगर हालेपोटो बदीर। दानिश मलकानी सिजावल। अब्दुल हमीद पंवर ठटे जो चेयरमैन नामजद। मोहम्मद कासिम अली खान टंडे मोहम्मद खान जिले काउंसिल जे चेयरमैन जो उम्मीदवार हूंदो। सदाम लाशारी के मुकाबलो ॼाणाए मारण जे केस में वॾी अॻ भराई। सिंध सरकार तरफ़ां बाबरे जी अदालती जांच कराइण जो फ़ैसिलो घरू खाते अदालती जांच लाइ डिस्ट्रिक्ट जज खे ख़त लिखी छॾियो। इल्ज़ाम हे ठाहियल 2 SHO 1 A साहिब मोतिल सुमेर नूर चने जो चवणु आहे त सदाम लाशारी कूड़े मुक़ाबले केस में 3 पुलिस एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। केस जी मुकमल तौर शफ़ाफ़ नमूने जांच कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां 9 मई जे वाक़िअनि खां पोइ इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो तासुर रद्द सदस्य चवणु आहे त तहरीक इंसाफ़ चेयरमैन आलमी मीडिया के इंटरव्यू में ग़लत बयानी करे रहियो आहे। इंसानी हक़नि जी भञकड़ी रोकण जी भरपूर कोशिश कई पई वञे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन पाकिस्तान ते दबाव विझण जी कोशिश करे रहियो आहे। दुनिया जो को बि मुल्क क़ौमी सलामती तबाह करण जी इजाज़त नथो ॾेई सघे। 9 मई जी विगुड़नि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त आम चूंडनि बाबति इतिहादी पार्टियूं गॾिजी फ़ैसिलो कंदियूं। मुल्की सूरतहाल खे नए प्रैक्टिस जे वर चाढ़े नथो सघिजे। जेको मुल्क फ़ाइदे में हूंदो उहो ई फ़ैसिलो कयो वेंदो। फौजी थाकनि ते हमला कंदड़नि ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान जी मुलाक़ात मुल्की सियासी मुआशी सूरतहाल ते ॻाल्हियूं। नए माली साल जी बजट बाबति भी सलाह मशवरा। करके जिस जमात को पर मुसल्लत किया गया था, आज कहाँ है वो जमात? वो जहाँ से आई वहीं वापस चली गई। जितना भी मुखालिफ हो, जितना भी पुरतशद्दद हो, जितना भी गुस्से में हो, अपने मुल्क को आग लगाने की हिम्मत और जुर्रत कोई पाकिस्तानी नहीं कर सकता। जिस बंकर में छुप के बैठा है सुन ले, उसको इबरत का निशान बना के छोड़ेंगे। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो चवणु आहे त शहीदनि जा मुजस्समा टोड़ींदड़ पाकिस्तानी नथा थी सघनि। 9 मई जे वाक़िअनि ते समूरा पाकिस्तानी शर्मसार आहिनि। ॿियनि खे रुआण जूं ॻाल्हियूं कंदड़ अॼु पाण रत जा ॻोढ़ा रोई रहियो आहे। अकेलो काफ़ी हुअण जी ॻाल्हि कंदड़ अकेलो ई वेही रोए पियो। 2017 में
मुल्क ते मड़ी वियल पार्टी जिताई उते ई हली वई आहे। वफाकी सरकार नए माली साल दौरान इम्पोर्टेड लग्जरी शयुनि ते टैक्स वधाइण जो फैसलो। महांगियूं इम्पोर्टेड मोबाइल फोन्स वधीक महांगियूं थियण जो इम्कान। इम्पोर्टेड एनर्जी सेवर बिल, फानूस ऐं एलईडी महांगी थींदी। लग्जरी आइटम्स ते सेल्स टैक्स 25% रहण सां 55 अरब रुपयनि जी आमदनी जो इम्कान। इम्पोर्टेड मेकअप जे सामान ते सेल्स टैक्स 25% बरक़रार रखण जो फैसलो। जिन्ना हाउस लाहौर ते हमलो कंदड़ हिकु वधीक विगोड़ी वाइको थी वियो। विगोड़ी अली रज़ा जिन्ना हाउस ते हमलो करण लाइ ओकाड़ा खां लाहौर पहुतो। पीटीआई चेयरमैन जूं तकरीरूं ॿुधी जिन्ना हाउस ते हमले जो इतिराफ़। आम चूंडूं वक़्त ते थींदे नज़र न अची रहियूं आहिनि। चूंडूं 6 महीननि खां 1 साल ताईं मुलतवी थी सघनि थियूं। मुल्क में मार्शल लॉ लागू थियण जो को बि इम्कान नाहे। पहिरियों एहतसाब लाइ वक़्तु घुरियो वेंदो, पोइ इलेक्शन कराई वेंदी। तहरीक इंसाफ चेयरमैन बंद घिटीअ में फासी चुको आहे। संदसि ख़ात्मे जा ॾींहं अची चुका आहिनि मंज़ूर सां। सिंध काबीना तरफ़ां सिंध इंश्योरेंस के फसलनि जे इंश्योरेंस जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां फसलनि जी इंश्योरेंस लाइ 3 रुकनी कमेटी क़ाइम। कमेटीअ में मंज़ूर वसाण, इस्माइल डाहू ऐं जाम खान शोरू शामिल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। इंफ्रा ज़मीन पाकिस्तान लिमिटेड सां MOU जी मंज़ूरी। सुप्रीम कोर्ट तरफ़ां के इलेक्ट्रिक खे ख़ानगाइण बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट मुआशी मामलनि में मुदाख़लत न कंदी। मुआशी मामलनि में अदालत खे महारत ई नाहे। के इलेक्ट्रिक ख़ानगी शोबे हवाले थियण खां 18 साल थी चुका आहिनि। पाकिस्तान ऐं इराक विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इराक़ी सदर वज़ीर आज़म ऐं हममनसब सां अलॻि-अलॻि मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं इराक ॾुखे वक़्त में हमेशह हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। पाकिस्तानी पांधेड़ा केतिरनि ई ॾहाकनि खां इराक जूं ज़ियारतूं पिया कनि। उमेद आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार खे वधीक हथी मिलंदी। कराची में तेरहीं सरतियूं सुंग हथ जे हुनर जी निमाइश शुरू। समाजी भलाई वारी सेक्रेटरी शीरीन मुस्तफ़ा नारे जी निमाइश जो इफ़्तिताह करे छॾियो। रिलिन, बर्थ, गज समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टॉल क़ाइम। शहर जे वॾे अंग में आमद। जाम नवाज़ अली में नौजवान कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दीअ सां क़तल। जवाबदारनि मठ भील खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कंडियारे भरिसां पुराणी तकरार तां नींगर क़तल। पुलिस तरफ़ां हद जो तकरार ॼाण आहे। केस दाख़िल करण खां इनकार। वारिस औरतुनि समेत लाश थाणे ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। दाबरा भरिसां चांडिया बिरादरीअ में संगावती तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। हथियार बंदन पोहरियत ख़ादिम चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बलीर जे इलाइक़े बहस कॉलोनी में पुराणे तकरार तां फायरिंग में सखर वासी नौजवान क़तल। हथियार बंदन महर अली अबड़ो खे क़तल करे छॾियो। शहज़ाद अबड़ो बरी। दोदापुर वेझो जखराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो। हिकु ॼणो क़तल। ॻोठ नवाज़ जखराणी में झेड़े दौरान फायरिंग में हिदायतुल्लाह जखराणी। गोलियुनि जो खाज इलाइक़े में छेगदा।
सिजावल वेझो मलाह बिरादरी जे झेड़े दौरान ज़ख़्मी वधीक हिकु ॼणो फोत फोतन जो अंग वधी वियो। मक़तूल गमशाद मलाह जे वालिद बि कराची अस्पताल में दमधणी हवाले कयो। पीरूमल में नौजवान के कातरनि की गिरफ्तारी लाइ मुकम्मल शटर बंद हड़ताल। वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो। सांगड़ में धरणो अॻवान जो चवणु आहे त ज़फ़र मरी के बेगुनाह क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। करमपुर में अगवा थियल बाबडा मुलाज़िमनि जी बाज़ियाबी लाइ कम छॾ हड़ताल। सखर ऐं लाड़कानी डिवीजन जी बिजली केतिरनि कलाकनि खां बंदि। लाड़कानी जैकबाबाद शिकारपुर कंदकोट ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवान जो चवणु आहे त पुलिस मुख़्तलिफ़ मोहम्मद आसिफ ऐं जमील अहमद जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। गुड्डू पुलिस से गिरफ्तार पोहरियत के तशद्दुद में मरणी करे अस्पताल में फिटो करे छॾियो। नबी बख्श समेत जो गणती जोगी हालत में रहीम यार खान अस्पताल मुंतक़िल। मांझंद वेझो सिंधु दरिया में बुॾी वियल माउ धीउ जा लाश। वाक़िए सबब इलाइक़े में सोग। लाड़कानी जी पुराणे बस स्टैंड वटि राइस किनाल मां नींगर जो लाश। क़ौमी क्रिकेट टीम जो फास्ट बॉलर वाहब रियाज़ पंजाब जे निगरान वज़ीर जी ज़िम्मेवारियुनि मां बेज़ार थी वियो। फास्ट बॉलर तरफ़ां पीसीबी खे वापसि कैंप में घुराइण जी दरख़्वास्त।